सिंध हुकूमत भाड़नि में वाध न करण लाइ टारगेटेड पब्लिक ट्रांसपोर्ट सब्सिडी प्रोग्राम जो ऐलान करे छॾियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त हिन प्रोग्राम जो मक़सदु महांगाई जे दौर में अवाम ते वधंदड़ माली बार खे घटाइण आहे। सिंध हुकूमत अवाम खे रिलीफ फराहम करण ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट जे भाड़नि खे मुस्तहकम रखण लाइ टारगेटेड पब्लिक ट्रांसपोर्ट सब्सिडी प्रोग्राम खे हतमी शक्ल ॾेई छॾी आहे। इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में गैर मामूली वाध सबबि ट्रांसपोर्ट शोबे ते सख़्त दबाव हुयो, जंहिंखे नज़र में रखंदे टारगेटेड फ्यूल डिफरेंशियल सब्सिडी मुतारिफ़ कराई वई आहे त जीअं भाड़नि में वाध न थिए ऐं अवाम खे इज़ाफ़ी बार खां बचाए सघिजे। शर्जील मेमण ॿुधायो आहे त स्कीम तहत ट्रांसपोर्टरनि खे माहवार माली सहायता फराहम कई वेंदी, जॾहिं त खेनि पाबंद बणायो वेंदो त हू किरायनि में इज़ाफ़ो न कनि ऐं हुकूमती हिदायतुनि ते बि अमल कनि। शर्जील मेमण चवण हो त प्रोग्राम तहत इंट्रासिटी ट्रांसपोर्ट लाइ बसुनि, मिनी बसुनि ऐं कोचिस खे माहवार 2,40,000 रुपया ताईं, वैगनुनि खे 2,30,000 रुपया ऐं सूज़की पिकअप खे 60,000 रुपयनि ताईं सब्सिडी ॾिनी वेंदी। हुन जो चवणु हो त इंटरसिटी ट्रांसपोर्ट लाइ बसूं रूट जे हिसाब सां माहवार 12 लख रुपया ताईं सब्सिडी हासिल कंदियूं ऐं वैगनुनि लाइ उहा रक़म फ़ासिले मुताबिक़ 1,80,000 खां 7,50,000 रुपयनि ताईं मुक़ररु कई वई आहे। सूबाई वज़ीर वधीक ॿुधायो आहे त हीउ प्रोग्राम 9,000 खां वधीक इंट्रासिटी ऐं 1,100 इंटरसिटी गाॾियुनि ते लागू थींदो, जंहिं सां हर महीने लॻभॻि 5,70,00,000 मुसाफ़िर फ़ाइदो हासिल कंदा। सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त मजमूई तौर ते हर महीने लॻभॻि 2 अरब रुपया सब्सिडीअ ते ख़र्च थींदा, जॾहिं त फ़ी मुसाफ़िर तक़रीबन 38 रुपयनि जो रिलीफ मिलंदो। शर्जील मेमण चयो आहे त शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइण लाइ मुकमिल डिजिटल ऐं ऐप बेस्ड निज़ाम मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिं ज़रिए रजिस्ट्रेशन, तस्दीक़ ऐं अदायगियूं सिधियूं सयूं सिंध बैंक वसीले कयूं वेंदियूं। इहो निज़ाम एक्साइज़, RTA ऐं PTA जे डेटा सां ॻंढियो वेंदो। हुन जो चवणु हो त वधि खां वधि रजिस्ट्रेशन खे यकीनी बणाइण लाइ ऑफ़िसुनि जे वक़्त में 15 अप्रैल ताईं वाध कई वई आहे। उन खां अलावा एक्साइज़ में रजिस्टर हर मोटरसाइकिल मालिक खे 2,000 रुपया फ्यूल सब्सिडी पिणु फराहम कई वेंदी।